कानपुर महर लॻ ॻोठ आचर मलिक में नौजवान गुल मोहम्मद मलिक खे गिरफ़्तार कराइण वारे मामले तां मलिक बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में हलंदड़ छिकताण ख़त्म थी न सघी, जॾहिं त नौजवान जे भाइरनि गुलाम हुसैन मलिक ऐं अब्दुल हमीद मलिक सहाफ़ियुनि वटि पहुची एहतजाज कंदे दाहियो आहे त वॾेरे जान मोहम्मद मलिक असांजे ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे, जेको असांजे ख़िलाफ़ कूड़ा काग़ज़ खणी माण्हुनि खे ॾेखारे रहियो आहे ऐं असां मथां ॾोहारीअ औरतुनि खे अग़वा करण जा कूड़ा इल्ज़ाम हणी रहियो आहे। हुननि चयो त वॾेरे जान मोहम्मद मलिक जे चवण ते ई लुंड बाज़ार चौकी जे इंचार्ज शोबान कोराई असांजे भाउ गुल मोहम्मद मलिक गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे, जंहिंजो 6 ॾींहं गुज़रण बावजूद हिन महल ताईं को बि ॾस पतो नथो मिले। असांखे ख़दशो आहे त पुलिस ऐं बाअसर वॾेरो असांजे भाउ खे नुक़सान पहुचाईंदा। ॻोठाणनि DIG सखर ऐं SSP घोटकी खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी असांजे भाउ खे आज़ादु करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।